चीन पीपल्स पार्टी पारां ठट्टो ऐं सिजावल ज़िलो में क्लीन स्वीप करण की खुशी में जश्न इफ्तिताह जो इंतजाम कयो वियो आहे। पीपल्स पार्टी पारां ठट्टे में जश्न फतेह जलसे जूं तैयारियूं मुकम्मल कयूं वियूं आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे रहमतुल्लाह छटो जी। रहमतुल्लाह आगाह कजो। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी 2024 वारे इलेक्शन में ठट्टो ऐं सिजावल क्लीन स्वीप करण खां पोइ अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे आम खे ख़िताब कंदो। तव्हांखे ॿुधाईंदो त इहो जश्न फतेह जो जलसो हूंदो जंहिंमें हज़ारे कुर्सियूं लॻाई वियूं आहिनि ऐं उते ठट्टो ऐं मीरपुर साकरो ऐं सिजावल सां गॾोगॾु समूरा जेके तक आहिनि ठटे जा, जंहिंमें 4 MP जा ठट्टो ऐं सिजावल ऐं 2 NA जा जेके क्लीन स्वीप करण खां पोइ अॼु हिते जलसो थींदो जंहिंमें मुकमल तयारियूं थी चुकियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो पंहिंजे क़ाइद खे ॿुधण जे लाइ मीरपुर साकरो, घोड़ाबारी, केटी बंदर, विंध्य ऐं सिजावल ज़िले जे जाती मीरपुर भथोरो ऐं चूड़ जमाली समेत समूरा जेके वोटर अॼु हिते शरीक थींदा ऐं पंहिंजे महबूब अॻुवाण जो ख़िताब ॿुधंदा। तव्हांखे ॿुधाईंदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िले सदर ऐं NA 225 जो उम्मीदवार चूंडिजी आयल उम्मीदवार सादिक मेमन ॿुधायो त हिन वक़्तु जलसे जी तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं 25 खां 30 हज़ार कुर्सी लॻी चुकियूं आहिनि। इन सां गॾोगॾु स्टेडियम जे पंहिंजी ख़ुदि जेका लॻियल आहिनि, जेके फुटपाथ लॻियल आहिनि, उहो बि उन्हनि खे बि जेको सो माण्हुनि जे लाइ बंदोबस्तु वेहण जे लाइ कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु 80/30 जो जेको स्टेज ठही चुको आहे ऐं उते इन सां गॾोगॾु मीडिया जे वेहण जे लाइ बंदोबस्तु कयो वियो आहे। औरतुनि जे वेहण जो बंदोबस्तु पिणु अलॻि कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु जेके समूरा जेके इंतज़ाम मुकमल कया आहिनि, सिक्योरिटी जा मुकमल इंतज़ाम कया विया आहिनि। बिलावल भुट्टो जेके जलसे में जी शरीक थींदो ऐं मुतवक़ा टाइम ॿुधाइनि पिया 5 खां 6 बजे दारे पहुचंदो, जिते आम जलसे खे ख़िताब कंदो। ऐं हिन वक़्तु ठटे जे जेके समूरा जेके रोड रस्ता हिन वक़्तु समूरा जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जे झंडनि सां सिंगारियो वियो आहे, उन सां गॾोगॾु स्टेडियम खे फुल मुकमल समूरो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे झंडनि ऐं पैनाफ्लिक सां पिणु सिंगारियो पियो वञे। जी।